आहे त असांजो ॻोठु फैज़ाई करोड़ा मशहूरु आहे। असांजा जेके हिन महिल MNA MP आहिनि, मार साहब आहे, पंहिंजो ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो आहे। असांजे ॻोठ में को बि तरक़ियाती कमु हिन महिल ताईं न थियो आहे। 2001 खां वठी असांखे स्कूल जी बिल्डिंग न आहे, उहा ज़बून थी वई आहे। ॿार असांजा तालीम खां महरूम आहिनि। उन खां पोइ रोड जी हालत तव्हां ॾिसी सघो था ऐं ॼाणे सघो था। सवाइ मोटर साइकिल जे वॾी गाॾी का बि असां वटि नथी अची सघे। मरीज़ आहे, बीमार आहे, असां हितां डडीअ ते खणी वञूं न मथे रोड ताईं उन ते था वञूं, उन खां पोइ कंहिं सवारीअ जो बंदोबस्तु कयूं। नाज़रीन, शिकारपुर मां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त मदई जी वेझो ॻोठु फैज़ाई कलोड़ा जो लिंक रोड इंतिहाई ख़राबु थी वियो आहे। रोड जा पासा खाजी विया आहिनि, जॾहिं त रोड जो पथर उखड़ी वञण सां गॾु हंधा हंधा टुटी खॾा पइजी विया आहिनि, जंहिं सबबु ॻोठाणनि खे अचु वञ में ॾाढी तकलीफ़ आहे। रोड में वॾा झाका हुजण सबबु गाॾियुनि जो एक्सीडेंट रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे ऐं ईंदड़ वेंदड़ मोटर साइकिलुनि जो पंचर थियण तोड़े टायर फाटण सबबु ॻोठाणा वॾी अज़ियत मां गुज़रनि था। मरीज़ तोड़े पोड़नि ऐं माज़ूरनि खे ॻोठ खां शहर वञण में ॾाढी दिक़त पेश अचे थी। उन सिलसिले में ॻोठाणनि नादर हुसैन अब्बासी, ज़हीर अहमद अब्बासी, कमर अहमद अब्बासी, अज़ीज़ुल्लाह अब्बासी, इमरान ख़ान, नवीद अहमद, नईम अहमद, मोहम्मद पंजल, वहीद अहमद, हुज़ूर अहमद, मोहम्मद सिद्दीक़, रफ़ीक़ अहमद अब्बासी ऐं ॿियनि ॻोठाणनि मीडिया आॾो एहतजाज कंदे हुकूमत सिंध, ज़िला चेयरमैन ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारियो, चूंडियल नुमाइंदनि तोड़े वस वारनि खे अपील कई आहे त असांजे ॻोठ फैज़ाई कलोड़ा जो लिंक रोड ठाराए ॻोठाणनि खे तकलीफ़ खां निजात ॾियारी वञे। असां वस वारे ऑफिसर अमलदारनि खे इहो अर्ज़ु आहे त असांखे न रोड आहे, न बिजली आहे, न रस्तो आहे, न स्कूल आहे। असां ॾाढो तकलीफ़ में आया आहियूं। असां तमामु मजबूर थी पिया आहियूं। असांखे इहा अपील आहे त असांखे रोड रस्तो ॾिनो वञे। असांजो इहो ई अर्ज़ु आहे त असांजो ॻोठु फैज़ाई करोड़ा मशहूरु आहे। असांजा जेके हिन महिल MNA MP आहिनि, मार साहब आहे, पंहिंजो ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो आहे। असांजे ॻोठ में को बि तरक़ियाती कमु हिन महिल ताईं न थियो आहे। सुभाणे खां पाणी लहंदो ज़मीननि में, इहो रोड असांजो ॿुॾी वेंदो आहे। इहो असां पैदल ईंदा वेंदा आहियूं, कंहिं सवारी जी सहूलियत न हूंदी आहे। तक़रीबन असांजे ॻोठ जो 250 खां 300 ताईं घर आहे। इन में असांखे का बि सहूलियत तरक़ियाती कम जी न मिली आहे। न असांजे ॻोठ में नाली आहे, न नेकर जो सिस्टम आहे, न असांजे ॻोठ में स्कूल जी का तालीम जारी आहे, न असांखे रोड रस्तो आहे। बिजली 2001 खां वठी असांजी बंदि आहे। पोल इहे रोडनि ते ॾिसो था पिया आहिनि। हिन महिल ताईं असांखे रोड जी बिजलीअ जी का बि सहूलियत फ़राहम न थी आहे। असां MNA ऐं MP साहब खां इहो था अर्ज़ु कयूं त असांखे तव्हांजूं नौकरियूं न खपनि। घटि में घटि तरक़ियाती कमु असांजो हक़ु आहे, असांखे पंहिंजो हक़ु ॾिनो वञे। असां वटि का बि तरक़ियाती कम जी हिन महिल ताईं सहूलियत कोन थी आहे। महिरबानी करे असांखे तरक़ियाती कमु ॾिनो वञे। रोड माना मरीज़ जेको बि आहे असां खणी न वञूं कुलनि ते दगू इहो स्कूल सां हिते आहिनि। इहो ई दादा घुरो तक महिरबानी करे ठाराइजो। 20 साल थी विया आहिनि जेको रोड मिलियो आहे, त उन खां पोइ का बि रोड जी वार न थी आहे। 25-30 सालनि जे अंदरि इहो बि कमु करायो। ख़ासि पोल इहे लथा पिया हाणे कंहिंखे इहे न चयो। ज़ुल्फ़कार साहब ॾे विया आहियूं। इन रोड जो आसिरो बि असांखे ॾिनो त बाबा फलाणे ॾींहुं तव्हां वटि ईंदो इंजीनियर, रोड जी सर्वे कराइजो। उनखे बि चोथों महीनो आहे त को इंजीनियर हिन महिल ताईं ज़ाहिर कोन थियो आहे। ऐं असांखे इहो बि आहे, असांजे ॻोठ जे पोयों क़ब्रिस्तान आहे। हिन महिल जेकॾहिं असांजी को मयत थींदो त उहो असांखे मथे ते खणणो पवंदो। का असांखे ओॾे रस्ते जी बि सहूलियत न आहे। पाणीअ मां गप मां इहो मथे ते खणी था वञूं। मुक़ाम जे लाइ बि असांखे रस्तो न आहे। पोल पिया आहिनि, पोल बिजली असां वटि न आहे। स्कूल जी बिल्डिंग असां वटि न आहे, ज़बून थी वई आहे। रोड इहो असांजो ख़तमु थी वियो आहे। हितां को मरीज़ असांखे पुठनि ते खणणो थो पए, वेंदे मथे सिम वारे रोड ताईं। का बि वॾी गाॾी असांजे हेॾे नथी अचे। सिंध हुकूमत खां छा जेको असांजो MP MNA साहब आहे, मार साहब आहे, ज़ुल्फ़कार ख़ान साहब आहे, इन्हनि सां असांजो इहो आहे त बाबा असां तव्हां खां का नौकिरी का डिग्री कोन था घुरूं। महिरबानी करे असांखे तरक़ियाती कमु असांजो हक़ु आहे। असांखे उहो पंहिंजो तरक़ियाती कमु त ॾिनो वञे। रोड मिले, नाली मिले, नेकर न आहिनि, नालियूं न आहिनि। रोज़ इन नेकरनि ते असांजे ॻोठ में झेड़ो